खिताब जे लाइ दावत ॾींदुसि सिंधारी कमेटी जे डिप्टी सिंधारी कमेटी जे नायब सदर कॉमरेड फ़कीर विलायत हुसैन नूनारी साहब खे त अचनि ऐं आजियाणी तकीर कनि। फ़कीर विलायत हुसैन नूनारी साहब। दुनिया के सब यजीद मिट गए इसी गम, सर मिल गया हुसैन का बैयत न मिली हुसैन। जीअं त सिंध जे सभिनी बस्ती वाहण झर झंग मां जेकी दोस्त आया आहिनि जंहिं सूरत में आया उन्हनि सभिनी खे ऐं सिंधारी कमेटी जे तरफ़ां मर्कज़ जे तरफ़ां सभिनी दोस्तनि खे भली कार चवां थो। ये लतीफ़ चयो आहे साईं सदाईं करी मथे सिंध सुखार दोस्त ॾिठा दिलदार आलम सभ आबाद करी लतीफ़ जी इन दुआ सां ही पिंडाल सदाईं क़ाइम ऐं दाइम रहंदो। बाबा सिंध कामरेड हैदर मुग़ल जे कोटे जी क़यादत में महिरबानी।